क़ौमी असम्बली ऐं सेनेट में मुखालिफ़ धुर जे अॻुवाणनि उमर अयूब, शिबली फराज़, हामिद रज़ा ऐं जुनेद अफ़ज़ल शाही समेत 9 पार्लियामेंट ऐं असम्बली मेंबर नाहिल करार। इलेक्शन कमीशन क़ौमी असम्बली जे 5, सेनेट जी 1 ऐं पंजाब असम्बली जी 3 सीटुनि खे ख़ाली करार ॾेई छॾियो। पंजाब असम्बली मेंबर मोहम्मद अनसर इक़बाल, जुनेद अफ़ज़ल शाही ऐं रायब मोहम्मद मुर्सा डी-सेट। पाकिस्तान जो सलामती काउंसिल खां फ़लस्तीनियुनि जूं तकलीफ़ूं ख़त्म करण लाइ क़दम खणण जो मुतालबो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार चयो आहे त इसराइल जी जंग में सभ खां वधीक नुक़सानु आम शहरुनि खे खणणो पइजी रहियो आहे। ग़ज़ा में इंसानी बहिरान शिदत इख़्तियार करे चुको आहे। माण्हू बुख विघे मरी विया आहिनि। खेनि ख़ुराक ऐं रसाई खां महरूम रखियो पियो वञे। अमरीका जो मॉस्को खां तेल ऐं गैस ख़रीद कंदड़ मुल्कनि ते अॼु पाबंदियूं लॻाइण जो फ़ैसिलो करण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ख़ासि एलची स्टीव विटकोफ अॼु मॉस्को में रूसी क़यादत सां मुलाक़ात कंदो। हुन पाक भारत समेत केतिरियूं जंगियूं रोकरायूं। ग़ज़ा में माण्हुनि खे खाधो खाराइण जी कोशिश करे रहिया आहिनि। इसराइल खाधो विराइण में मदद कंदो ऐं अरब रियासतूं रक़म ज़रिए मदद कंदियूं। वफ़ाक़ी सरकार मुखालिफ़ धुर खे 6वीं तरमीम ते ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। क़ानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो चवणु आहे त 6वीं आइनी तरमीम सां अदलिया में पार्लियामेंट जी तौहीन रोकी वई आहे। तरमीम खां पोइ अदलिया में रुलड़े जो शिकार थियल केस घटि थिया आहिनि। दुनिया में जजनि जी मुक़ररी अहिड़े नमूने ई कई वेंदी आहे। मुंझारनि जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि जी महज़ ते अचणो पवंदो। अरिड़हीं तरमीम NFC अवार्ड ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। आइन में सूबनि खे इख़्तियार ॾियण बावजूदि क़बूल न कयो वियो आहे। सूबनि खे 15 सालनि खां NFC अवार्ड न ॾिनो वियो आहे। नई हुकूमत जा वज़ीर NFC अवार्ड ऐं अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ बयान ॾेई रहिया आहिनि। अॻूणो सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानी मली जे लॉकअप में नौजवान खे मुक़ाबिलो ॾियण ऐं मारींदड़ SHO समेत 4 पुलिस एहलकार 3 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। जांच ऑफिसर जो चवणु आहे त पुलिस एहलकारनि आतिफ़ ऐं शाज़िब 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे थाणे ते आंदो। लॉकअप में झेड़े दौरान नौजवान क़त्ल थी वियो। पुलिस वाक़े खे लिकाइण लाइ मुक़ाबले जी दावा कई। कराची जे इलाइक़े PIB कॉलोनी में हथियारबंदनि 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। हिकु औरत ज़ख़्मी, माजवेलनि जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद में होटल ते वेठल दोस्तनि में झेड़ो, फायरिंग में 1 ॼणो क़त्ल ऐं 1 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त माजवेल ऐं फायरिंग कंदड़ जवाबदार जी सुञाणप नाहे थी सघी। लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं काज़ीमत भरिसां कार इल्ज़ाम हेठि 2 औरतुनि ऐं नौजवान खे क़त्ल करण वारे मामले जो निबेरो। कार मामले तां क़त्ल थियल नौजवान हाकिम जी धुर मथां 60 लख रुपया ॾंड मुक़रर। जवाबदार धुर नौजवान खे क़त्ल करण बाद पंहिंजूं 2 औरतूं क़त्ल कयूं।